जयपुर माथेले खां रिपोर्ट करे रहियो आहे एम काशान बोज़दार। जरवारा ऐं भरपासे जा केतिरा ई ॻोठ हिन जदीद दौर में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। हितां जा चूंडियल नुमाइंदा हितां खां चूंडिजी आला ऐवाननि ताईं त पहुचनि था, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त उहे वोट वठण खां पोइ गुम थी वञनि था। ॻोठाणा अज़ाब वारी ज़िंदगी घान ते मजबूर आहिनि। ॻोठ मोहम्मद अली बोज़दार, ॻोठ मीर ख़ान गपोल, ॻोठ मेवो बोज़दार जे रहवासन एहतजाज कंदे चयो आहे त असांजे ॻोठनि में मिठो पाणी न हुजण जे करे तमामु घणी तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं ॿिया केतिरा ई बुनियादी मसइला आहिनि जंहिंमें पको रोड, गैस न आहिनि ऐं स्कूलनि जूं बिल्डिंगूं आहिनि जेके किरी रहियूं आहिनि, उन्हनि खां महरूम आहियूं ऐं नंढा नंढा ॿार वणनि ऐं मननि हेठां तालीम पिराए रहिया आहिनि। रहवासन आला अख़्तियारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठनि जा बुनियादी मसइला हल कराए ॾिना वञनि।